गैरतमंद भाउ भी नियाणी सां ज़ख़्मनि जे मथां वरी ज़ख़्म ॾिना, पिस्टल कढी 4 गोलियूं उनखे नियाणी के मथे में हईं। नियाणी वेचारी फतकी फतकी, कमरो सॼो रतु थी वियो, माउ हुते किरी पई। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहज़ाद उमरानी तरफ़ां सिक भरियो सलाम क़बूल पे। उम्मीद तो कयां त तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा। जेको इंसान ग़लती करे ई न, अगर उन इंसान खे बे इंतिहा बदतरीन सज़ा मिले त उनखे दुख भी थींदो, ऐं सज़ा ॾियण वारो तकड़ में पंहिंजो फ़ैसिलो करे वेहे त उनखे भी क़यामत ताईं पछताव रहंदो। असांजे माहौल में अहिड़ियूं खोड़ सारियूं ग़लतियूं थियूं आहिनि ऐं ग़लतियूं थींदियूं रहनि थियूं। उन ग़लतीअ खे तमामु देर सां सम्झंदा आहियूं, तेसीं ताईं तमामु घणी देर थी वेंदी आहे, ऊंदहि थी वेंदी आहे ऐं असां वॾे में वॾो नुक़सानु करे वेहंदा आहियूं। हिकिड़ो अहिड़ो घर जंहिंमें सुख शांती अमन हुजे, मुहबत हुजे, प्यार हुजे, ज़ाल मुड़ुस पाण में सफ़ा ख़ुशि हुजनि, उन्हनि जा 6 ॿार, एतिरी ज़िंदगी गुज़री वई जो उन्हनि खे 6 ॿार पैदा थिया। घर में जेका वॾी हूंदी आहे उहा आहे ससु। सच इहो आहे त 50% जेके ससूं आहिनि उन्हनि जे दिलि ते का बि हिकिड़ी नुंहं जी अगरि मुहबत वेहिजी थी वञे त बाक़ी नुंहरियूं ॼण उन जे घर में ई कोन्हनि। पोइ उहा ससु छा कंदी त कंहिं न कंहिं नुंहं जी का ग़लती ॻोल्हे त उन फ़ौरन पंहिंजे पुट खे ॿुधायां। नफ़रतूं जेके पैदा थियूं थियनि। हिकिड़ा ज़ाल मुड़ुस हुया, उन्हनि में एॾो प्यार, एॾी मुहबत, बे इंतिहा हिक ॿिए सां ख़ुलूस, उन्हनि जी ज़िंदगी ॾाढी सुठी गुज़रण लॻी। अलाह जी महिरबानी सां उन्हनि खे 6 ॿार पैदा थिया। औरत भी नेक सूरत, नेक सीरत, 5 वक़्त निमाज़ ऐं घर जो सॼो वज़न उन औरत जे मथां। मुड़ुस उनखे हिकिड़ी नंढड़ी मोबाइल वठी ॾिनी त मां कॾहिं घर देरि थो अचां या ॿारनि खे स्कूल खां वठी अचण लाइ मतिलबु तव्हांखे मां फ़ोन कयां त तव्हां रक्शो कराए वञी ॿारनि खे स्कूल तां खणी अचो। त मोबाइल हिकिड़ी जॻह ते टंगी पई हूंदी। मोबाइल ते हिकिड़े ॾींहुं रॉन्ग नंबर कॉल आई। छोकिरीअ जो अटेंड कई त अॻियां माण्हू जेको हुयो उहो चुप हुयो। उहो सिर्फ़ु उन कॉल इन लाइ कई त ॾिसां त ॻाल्हाइण वारो मर्द आहे या औरत आहे। हाणे हेॾां जो छोकिरी त बेख़बर हुई, हिन हलो जो कई त आवाज़ु लेडीज़ जो हुयो। उहो माण्हू हिन जे कंध में ईअं न फिट थी वियो। हाणे रॉन्ग नंबर वारा जेके इहो नथा सोचनि त कंहिं घर में मां कॉल कई आहे त उनजे घर जो माहौल अलाए छा आहे। उन फ़ोन कई, बार बार हलो हलो, आख़िर छोकिरीअ कटे छॾियो। छोकिरीअ उनखे ॿुधायो त हीउ रॉन्ग नंबर आहे, तव्हांजो नंबर न आहे। ॾींहं में 5 चकर 8 चकर उनजी कॉल अचे पई। आख़िर हुन मैसेज करणु शुरू कया, अजीब अजीब मैसेज। जानू मां तुंहिंजी आवाज़ ॿुधी मां चरियो थी वियो आहियां, मूंखे राति जो निंड बि नथी अचे। जानू मूंसां ॻाल्हाए, जानी तूं छा ते नाराज़ आं। हाणे अहिड़े माहौल में हथरादू इहे मैसेज, हथरादू इहे मुहबतूं। आख़िर उहा मोबाइल ईअं पई हूंदी त हिकिड़े दफ़े कॉल आई त छोकिरी कंहिं कम में मसरूफ़ हुई। उनजी ससु फ़ोन कई। ससु फ़ोन कई त अॻियों ॿियो माण्हू हुयो, धारियो माण्हू हो जेको रॉन्ग नंबर ते कॉल मैसेज कंदो हुयो। ससु हिन जी ॻाल्हि खे सम्झी वई त हिन मुंहिंजे नुंहं जी कंहिं धारे माण्हूअ सां राब्ता आहिनि, इन जे करे उहो धारियो असां ॾे कॉल थो करे। हिन ॻाल्हि दिलि में रखी शाम जो पुट जो आयो, पंहिंजे कमरे में सॾु कराए अची पुट खे सॼो हवालु ॾिनई त तुंहिंजी घरवारी बदचलन आहे, धारियुनि माण्हुनि सां उनजा राब्ता आहिनि, हे उनजी फ़ोन आई आहे। फ़ोन खणी पुट खे ॾिनई। हुन मैसेज चेक कया। मैसेज में त अजीब अजीब जा मैसेज लिखियलु आहे, काफ़ी मैसेज लिखियलु आहे, काफ़ी मिस कॉलूं लॻल हुयूं। घरवारी खे कमरे में सॾु करे हुन पुछा कई। हुन कसम खयो, पंहिंजे पुट ते हथु रखी, धीअरनि ते हथु रखी त कंहिंसां बि मुंहिंजो राब्तो न आहे, न मुंहिंजा कंहिंसां तालुकात आहिनि। मुंहिंजो हेॾो सारो तूं ख़ूबसूरत मुड़ुसु, नौकिरी तोखे, हेॾो मुंहिंजो जन्नत जहिड़ो घरु। बहरहाल मुड़ुसु देरि न कई, हिन खे रसे सां ॿधी हिन खे ॾाढी मार ॾिनई, जंहिंमें हिन जो मुंहुं, हिन जो मथो सॼो माना ज़ख़्मी थी पियो। हिन खे सॼे जिस्म ते मार ॾिनई। दवाईअ में पंहिंजे साले ॾे, पंहिंजी ससु ॾे फ़ोन कयईं त जल्दी अचो असांजे घर। उन्हनि खे सॼी हक़ीक़त ॿुधाई त तकिड़ो अचो। उहो बि आया। हिननि मैसेज बि उनखे साले खे कढी ॾेखारिया
ऐं काल जेके बि आहिनि त उहो ॿुधाईं त तुंहिंजी भेण बदचलन आहे, ख़राबु आहे, मूंखे नथी खपे, हिन जे ॿाहिरि मर्दनि सां तालुकात आहिनि। उन भाउ बि ग़ैरतमंद भाउ बि नियाणी सां ज़ख़्मनि जे मथां वरी ज़ख़्म ॾिना, पिस्टल उनखे ॿधल हुयो, पिस्टल कढी 4 गोलियूं उनखे नियाणी खे मथे में हईं। नियाणी वेचारी फतकी कमरो सॼो रतु थी वियो, माउ हुते किरी पई, छोकिरीअ जे भाइरनि खे ख़बर पई, उहे बि अची हिन घर पहुता। फ़िरियाद में लिखायूं त रांग नंबर वारो माण्हू ऐं मुंहिंजो भाउ कातिल। भाउ खे पुलिस वठी वई, वञी रिमांड शुरू थियो। पुलिस तहक़ीक़ात कई, जॾहिं उन्हनि जा ट्रेस करायूं नंबर त उन में हिकिड़ो रांग नंबर वारो हो। पुलिस ॿुधायो त हिन माण्हूअ हिकिड़ो दफ़ो मिंट या सवा मिंट ॻाल्हायो, जंहिंमें उन जूं कॉलूं आयल हुयूं, छोकिरीअ जे तरफ़ां का बि रिसीव कॉल कोन्हे थियल ऐं सिर्फ़ु वॾो मैसेज आयल आहिनि। ऐं इहो नंबर पहिरियों दफ़ो ई मिलियो आहे, माना हीउ रांग नंबर वारो आहे। ट्रेस करे उन छोकिरे खे बि उन्हनि पकिड़े विधो। छोकिरे खां सॼी हक़ीक़त पुछा कयूं त छोकिरे चयो त मां ईअं नंबर मिलायो, छोकिरी हलो कयो त मां चाहियो मतां मूंसां दोस्ती रखे, कोशिशि कंदो रहियो आहियां त जीअं उहो कॉल अटेंड करे मां उनखे मैसेज कया। हाणे छोकिरे खे ख़बर पई त मुंहिंजी भेण बेगुनाह हुई। हाणे छा थिए? हिन हेॾो सारो ज़ुल्म कयो, 6 ॿारनि जी माउ, 6 ॿार यतीम थी विया। उन भाउ छा कयो, जॾहिं ॾिठईं त मां ग़लति कमु कयो, रसो विझी पाण खे जेल में फांसी ॾिनई। हाणे पंहिंजी बि शादी थियल हुअसि, 4 ॿार पाण खे हुयसि। ऐं रांग नंबर जी ॻाल्हि आहे, जंहिंमें 6 ॿार हो यतीम थिया, वरी पाण खे फांसी ॾिनई। 4 ॿार हेॾो यतीम थिया, हिन जी घरवारी बेवा थी वई ऐं ख़बर पई हिन जे माउ खे त हेॾो 6 ॿार मुंहिंजा ॾोहिटाणा यतीम थी विया, हेॾो पोटा यतीम थी विया, पुटु वियो, मुंहिंजी हीअ नुंहुं वई, हू मुंहिंजी धीअ वई। माउ वेचारी सदमे में चरी थी वई, उहा भितनि में टकर हणे त हाणे हे त ॿ ख़ानदान तबाह थी विया, खसीस रांग नंबर जे करे, नासमझी जे करे। ऐं हथरादू जेके गैरत वारा माण्हू हूंदा आहिनि, जेका कंहिं शइ जी जांच न कंदा आहिनि, जल्दबाज़ी कंदा आहिनि। अगरि जल्दबाज़ी हिन भाउ खे करिणो हुयो त अॻु में वञी हिन शइ जी जांच कबी आहे। कपिड़ो जेको ख़राबु हूंदो आहे त अॻु में उन कपिड़े खे माण्हू धोए साफ़ु करे, या फ़ौरन उन कपिड़े खे, असांजे ख़मीस जो कुंड को ख़राबु हूंदो, उनखे दाग़ लॻल हूंदो त असां कोशिशि कंदासीं त हिन खे धोईंदासीं, कटींदासीं न। छो जो हिन कपिड़े खे अगरि कटींदासीं त कपिड़ो पाइण जहिड़ो ई न रहंदो, उहो ख़तमु थी वेंदो। हाणे हिन हिकिड़े रांग नंबर जे करे हिननि सॼा 2 ख़ानदान तबाह करे छॾिया, हिकिड़ी ग़लती जे करे। नेक सूरत, नेक सीरत, इज़त वारी बा इख़लाक़ छोकिरी बेगुनाह उहा भेण हिन जी मारिजी वई, ऐं हुनजी ससु बाहि ते पाणी उछलण बदिरां उनखे अञा बि तीली ॾिनई ऐं अञा बि काठियूं अॻिते सोरियईं त पुट जो दिमाग़ु ख़राबु कयईं। काफ़ी हुनखे, हुनजे मुड़ुस बि हुन ते तशदुद कयो, भाउ बि तशदुद कयो, ज़ख़्मनि जे मथां वरी हुनखे ज़ख़्म मिलिया, वरी हुनखे मथे में गोलियूं लॻियूं। हीउ हिकिड़ो रांग नंबर जो किस्सो थो ॿुधायां। सम्झदार माण्हू, असां ॿाहिरि ज़माने में घुमूं फिरूं था, असांजा 1000 माण्हुनि सां ॿाहिरि मेल मिलाप थींदा आहिनि, त इन महिल असांजो अक़ुलु काॾे थो वञे? असां अहिड़ा फ़ैसिला जल्दबाज़ में छो था कयूं त असां अॻिते सोचूं त सही, इहा शइ, इहा औरत इते घर में हुई या काॾे वञे हा? अॻु में असां ॿाहिरे माण्हूअ खे त जांच कयूं त उहो केरु आहे, ॻोल्हियूं त सही। असां घर जी कुकड़ खे त मिंट में मुंडी पटे उनखे त उछले छॾियूं था, पर असुल में असां ॿाहिरे माण्हूअ खे छा कयो आहे? उहो माण्हू बि गिरफ़्तार थियो जंहिं रांग नंबर कयो, त उहो बि आज़ादु थी वियो। उहो बि कंहिं केस में, ज़मानत में, खून में, त उहो बि कोन हो, कोर्ट उनखे आज़ादु करे छॾियो। नंढड़ी ग़लती, रांग नंबर। हाणे उनजो गुनाह बि न थियो, जंहिंजे करे इहे मसइला पैदा थिया। हिन वीडियो जो मक़सदु इहो आहे, मुंहिंजा भाउ, मुंहिंजा दोस्त, हर ॻाल्हि जज़्बात करण खां पहिरियां अॻु में सोचो, अॻु में सम्झो। हिकिड़ो माण्हू वञे पियो, ॿेर जे हेठों टपियो, ॿेर जा कंडा हूंदा आहिनि त उनजो पटको किरी पियो। उन माण्हूअ छा कयो, पटको खणी हेॾे होॾे ॾिसी पटको खणी पातई। उन चयो त मुंहिंजी इज़त लथी, कंहिंखे ख़बर न पई। माण्हू पंहिंजे इज़त खे बचाइण लाइ 1000 कोशिशूं कंदा आहिनि। ऐं मां ॿियो अर्ज़ु कंदुसि उन भेनरुनि खे, मुंहिंजी भेण, अगरि तव्हां वटि मोबाइल आहे घर में, अगरि तव्हां वटि को रांग नंबर अचे, को मैसेज अचे, त भेण घर जे सरबराह खे ॿुधायो, त उनखे ॿुधायो त उहो मसइले जो हल कढी सघे थो। उहो तव्हांजो तहफ़ुज़ बि पोइ करे सघंदो या नंबर मटाए छॾींदो। माना पंहिंजी ॻाल्हि खे लिकाइण बदिरां पंहिंजे घर भातियुनि सां शेयर कयो ॻाल्हियूं, त हे असां ॾे हिकिड़ो नंबर आयो आहे। घर जे सरबराह खे हर हक़ीक़त मां आगाह कंदा कयो। मां तव्हांखे हिन पैगाम खे शेयर करण लाइ ख़ासि अर्ज़ु कंदुसि त हीउ पैगाम उन्हनि माण्हुनि वटि पहुचायो
जेके जल्दबाज़ी में पंहिंजे घर जा फ़ैसिला करे पंहिंजी ज़िंदगियुनि खे तबाह था कनि, पंहिंजे नियाणियुनि ते ज़ुल्म था कनि या पंहिंजे ख़ानदान खे तबाह था कनि, बच्चा यतीम था कनि जज़्बात में। मूंखे कंहिं नए वीडियो ते ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।